Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त नून लीग वारा डील जे चक्कर में आहिनि, लाॻीतो राब्ता करण जी कोशिश करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त नैब तरफ़ां घेरो तंग थियण बाद ऑपोज़िशन हुकूमत खे ब्लैकमेल करणु चाहे थी। करप्शन जो जवाब ॾियण बाद बदिरां हुकूमत ते तनक़ीद करे रही आहे। इन्हें मेरा फोन फड़िया वा, इन्होंने मेरी मूवियां बनाई वा, मैनू इन्होंने तंजीम सादी वास्ते बुलाया। 3 फोन इन्हें मैनू कीते, जो मेरा फोन इत्थों लभेगा लग पता जाएगा। फैसलाबाद में नून लीग MNA तलाल चौधरी ते मुबैना हमले की जांच में अगभराई न थी। पुलिस की जांच कमेटी कोशिशुनि बावजूद तलाल चौधरी और नून लीग MNA आयशा रजब जा बयान रिकॉर्ड करण में नाकाम। लाहौर जी अस्पताल में पुलिस के पहुंचण खां अॻु तलाल चौधरी के डिस्चार्ज करण जो इंकशाफ। कमेटी तलाल चौधरी जो बयान रिकॉर्ड करण बिना अस्पताल में वापस हली वई। ASP अब्दुल खालिक चयो आहे त अस्पताल पहुंचण बाद ख़बर पई त तलाल चौधरी के डिस्चार्ज कयो वियो आहे। इंतज़ामिया डिस्चार्ज करण वारी रसीद भी न ॾेखारी। MNA आयशा रजब घर में न हुजण सबब संदसि बयान भी रिकॉर्ड न थी सघियो। नवाज़ लीग MNA जो बयान रिकॉर्ड करण लाइ इस्लामाबाद भी वञणो पियो त वेंदासीं। कमेटी तरफ़ां धुरिन में ठाह कराइण वारनि ख़बरुनि जी तरदीद। तलाल चौधरी अस्पताल जो बिल अदा करण खां सवाइ हलियो वियो। पुलिस के मुंहुं ॾियण खां डिॼी रहियो आहे। वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त सम्झ में नथो अचे त ॿिन्ही धुरिन 15 ते कॉल कई, हाणे वरी बयान ॾियण खां लवाए रहियूं आहिनि। तलाल चौधरी राति जो तंज़ीम साज़ी करण कीअं वियो? अकुल जो इस्तेमाल करे ॾींहं जो वञे हा, या वरी राति जो तंज़ीम साज़ी करणी हुई त पंहिंजे देरे ते करे हा। पंजाब जे सुध समाह वारे वज़ीर फयाज़ुल हसन चौहान चयो त ज़ाहिर थी वियो त राति जो 3 वॻे तंज़ीम साज़ी करण जा नतीजा ॿाहनि ऐं पेरनि जूं हॾियूं भॼण जहिड़ा ई निकिरंदा आहिनि। तलाल चौधरी पंहिंजी पार्टी जी औरत खे हिरासां कयो। हाणे मरियम नवाज़ जो इम्तिहान आहे त खेसि पार्टी मां निकाली ॾिए थी या न। नवाज़ लीग MNA आयशा रजब ट्वीट बयान में चयो आहे त मुंहिंजो कंहिं बि वाक़े सां को वास्तो न आहे। मुंहिंजी ज़ात जे बारे में जेकी ॻाल्हियूं कयूं वयूं उहा न रुॻो मुंहिंजी पर औरत ज़ात जी बि तज़लील आहे। आऊं बि कंहिंजी माउ भेण ऐं नियाणी आहियां। ॿुधल ॻाल्हियुनि ते यकीन करे मुंहिंजी इज़त ते सवाल न उथारिया वञनि। नूरिया नूरियाबाद भरिसां मुसाफ़िर वेन सां पेश आयल ख़ौफ़नाक हादसे में फ़ौत थियलनि जो अंग वधी 15 थी वियो। फ़ौतियुनि जी सुञाणप लाइ DNA नमूना वठण बाद लाश ईदी सर्दखाने मुंतक़िल। ज़रियनि मूजिबि हादसे में मुसाफ़िर वेन के बाहि लॻण जे नतीजे में लाश मुकमल तौर सड़ी विया। DNA टेस्ट खां सवाइ सुञाणप करणु मुमकिन न आहे। DNA ज़रिए सुञाणप थियण बाद फ़ौतियुनि जा लाश वारसनि हवाले कया वेंदा। गुज़िरियल राति हैदराबाद खां कराची वेंदड़ मुसाफ़िर वेन के हादसे बाद बाहि लॻी वई। 5 ज़ख़्मी मुसाफ़िरनि जो मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज जारी। बची पियल वेन ड्राइवर जो चवणु आहे त मोटरवे ते वेन अॻियां कार सफ़र करे रही हुई, जंहिंजो बोनेट कवर ओचितो किरी पियो ऐं वेन बोनेट कवर सां टकराइजण बाद कल्टी थी पई, जंहिं बाद वेन खे बाहि विकोड़े वई। हादसे जो कारण बणिजण वारी कार जा CCTV फुटेजिस साम्हूं अची विया। फुटेजिस में कार खे बिना बोनेट कवर जे नज़र अची रही आहे। 3 अफराद लापता हैं। 4 निकले थे यहाँ से, एक भाई कराची वहाँ से रेफर किया ना सिविल अस्पताल, वो 1 जना है, 3 जनों का पता नहीं है। बस ये मेले वाले ही जो कर रहे हैं आना जाना, ये वो कोशिश बनाना। कोई भी रास्ता नहीं है एक दूसरे से, जो सिविल अस्पताल का एक दूसरे से रास्ता होता भाई हमारे पास इतनी राशियाँ आई हैं या इतने मरीज आए हैं या हम इनके नाम ये हैं, इस अस्पताल में ये पूछो तो।
नूरियाबाद में मुसाफ़िर वैन के बाहि लॻण जे नतीजे में फौत थी वियलनि में हिकु ख़ानदान जा 5 ऐं ॿिए ख़ानदान जा 3 भाती शामिल। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े सां वास्तो रखंदड़ बदनसीब ख़ानदान कराची में माइटनि सां मिलण वञी रहियो हो त हादसे जो शिकार थी वियो। हादसे में ज़ख़्मी थियल घर धणी ग़ुलाम साबिर जो सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड में इलाज जारी। संदसि घरवारी कंबरबानो मोहम्मद नासिर ऐं नींगर हसन जो अञा पतो न पियो। लतीफ़ाबाद वासी ग़ुलाम साबिर जे घर भातियुनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदन जल्द DNA टेस्ट कराए प्यारनि जा लाश ॾिना वञनि। इंतिज़ामिया DNA रिपोर्ट खां सवाइ लाश वारसनि हवाले करण खां इनकार करे छॾियो। कराची कमेटी जे नाले सां का बि कमेटी नाहे। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत जे वज़ीरनि ते बदल कमेटी समूरे सूबे में मनसूबनि आॾो पैदा थियल रंडकूं ख़त्म करण लाइ कमु कंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुल्क में अघु ई महांगाई चोट चढ़ियल आहे। मथां वरी वफ़ाक़ी हुकूमत दवाऊं महांगियूं करे छॾियूं। वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम थी वई आहे। कंदकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त MQM वटि सियासत लाइ कुझु नाहे हूंदो त सिंध जे विरहाङे जूं ॻाल्हियूं कंदी आहे। सिंध जो अवाम विरहाङे खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। शेख रशीद जी ॻाल्हियुनि खे संजीदा न वठणु घुरिजे। उन जे बारे में सभिनी खे ख़बर आहे। सब्जी आहे, पटाटो आहे, भिंडी आहे 100 रुपया किलो आहे, भिंडी आहे ऐं पटाटो 50 रुपया किलो आहे। हर माण्हू मुश्किल में आहे। हिकु त पोरियत जो पोरियो उजूरो सॼे ॾींहं जो 500 रुपया आहे। 500 उजूरे वारो पोरियत भाॼी कीअं वठे, इहो अटो कीअं वठे, खंडु कीअं वठे। हिकु टाइम पियो खाऊं त ॿिए ॾू टाइम असां वेठे बुख मरो सारे बचे हिते नंढड़े त ॾाढा रहंदा अंग न अगड़ीअ सां पेट पाल जा बचे झका। महांगाई वॾी आहे। ग़रीब माण्हू छा हिकिड़ो वेलो खाऊं हिकिड़ो वेलो वेठाऊं। हींअर अलाए नाले मिली आहे दाल उहा वठी आहियूं पैसा न वठूं हिकिड़ो वेलो कोन खाई ॾाढो नुक़सानु थी। तब्दीली सरकार हिन हफ़्ते बि आवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम। खंड जे अघनि में लगातार वाध। टमाटा, बसर ऐं दालियूं बि ग़रीबनि जी ख़रीदारी सघ खां चढ़ी वियूं। शुमारियात खाते महांगाई जे हवाले सां हफ़्तेवार रिपोर्ट पधरी करे छॾी। हफ़्ते अंदरि टमाटनि जे अघनि में 9 रुपया इज़ाफ़े बाद टमाटा 100 रुपया फ़ी किलो थी विया। खंडु 1 रुपयो 57 पैसा ऐं वाकरो गोश्त 70 रुपया फ़ी किलो महांगो। रिपोर्ट में चयो वियो आहे त हिकु हफ़्ते दौरान बसरनि जे अघनि में 5 रुपया फ़ी किलो वाध थी। दाल माश, दाल चणा, मसूर दाल, बासमती चांवर, अटे ऐं गिह जे अघनि में बि घाटे टोड़ इज़ाफ़ो रिकॉर्ड। आम वाइपे जे शयुनि जे अघनि में लगातार वाध अवाम जी चेल चिबी करे छॾी। पीपल्स पार्टी खां पोइ नवाज़ लीग बि गिलगित बल्तिस्तान में चूंडूं सुधारण लाइ हुकूमत तरफ़ां तलब कयल क़ौमी असम्बली जे इजलास में शिरकत न करण जो ऐलान करे छॾियो। क़ौमी असम्बली में ओपोज़िशन लीडर ऐं नवाज़ लीग जे मरकज़ी सदर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत गिलगित बल्तिस्तान में शफ़ाफ़ ऐं आज़ाद चूंडुनि वारे अमल में रंडकूं पैदा न करे। गिलगित बल्तिस्तान इंतिहाई हसास ऐं कश्मीर कॉज़ सां सिलहाड़ियल मामिलो आहे। क़ौमी असम्बली जे स्पीकर खे गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन मामलनि में मुदाख़लत करण जो को बि इख्तियार न आहे। इन खां अॻु PP चेयरमैन बिलावल भुट्टो इजलास जे बॉयकॉट जो ऐलान कंदे चयो हो त क़ौमी असम्बली जे स्पीकर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जो गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि सां कुझु न वञे। पीपल्स पार्टी शफ़ाफ़ चूंडुनि खे यकीनी बणाइण लाइ गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन कमीशन सां राब्ते में रहंदी। सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े ऐं कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारनि कोशिशुनि ख़िलाफ़ GA सिंध महाज़ जी कराची में सचल ॻोठ खां प्रेस क्लब ताईं रैली। कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। GA सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, नवाज़ शाह भाॾाई, पुनहल सारियो ऐं ॿियनि अॻवाननि चयो त कराची खे कंहिं बि सूरत में वफ़ाक़ हवाले करण न ॾींदासीं। सिंध जे ॿेटनि ते शहर अॾेधारनि खे आबाद करण जी साज़िश कई पई वञे जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सिंध जे तालीमी इदारनि में उस्तादनि ऐं शागिर्दनि सूधो कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 257 थी वियो। सिहत खाते जो चवणु आहे त तालीमी इदारा खुलण बाद 29 ज़िलनि मां मजमूई तौरु 50,959 माण्हुनि जा सैंपल्स वरिता विया। 257 जा माण्हुनि जा नतीजा मस्बत अची विया। मुतासिरनि में मेहरान यूनिवर्सिटी, ज़ेविस्ट ऐं फातिमा डेंटल कॉलेज जो अमलो तोड़े शागिर्द शामिल। PPMPA ॼाम मदद अली बि कोरोना वायरस जो शिकार। टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो।
पनवाकिल वेझो दादलो पुलिस पारां गुज़िरियल राति हिकु नौजवान खे धाड़ेल ॼाणाए मारण वारो मुक़ाबिलो शकी बणिजी वियो। माजीवेल कश्मोर वासी नौजवान एजाज सब्ज़ोई जे जिस्म ते तशद्दुद जा निशान वाज़े। तालके अस्पताल में नौजवान जी माउ आहियूं त संदसि पुटु लोहारी न हो। कुझु वक़्त बाद संदसि शादी रिथियल हुई, जंहिं सबबि हू साहुरनि वटि तरसियल हो, जितां ओचितो ग़ाइब थी वियो हो। पुलिस पुट खे कूड़े मुक़ाबले में मारे ज़ुल्म कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। SSP सखर इरफान समो जो मौक़िफ़ आहे त माजीवेल धाड़ेल जो वास्तो लाडो तेगानी जे ग्रुप सां हो। हैदराबाद के पोश इलाके सिविल लाइन में रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ के सरवान अली काज़ी के घर ते हथियारबंदनि जी का घर ते कब्ज़ो करे वरितो। हथियारबंदनि जी घर अंदर भञरा। पुलिस अली काज़ी के घर ते हमले ऐं कब्ज़े की जांच शुरू करे छॾी। हथियारबंदनि पुलिस के चयो त असांखे बासर माण्हुनि मोकिलियो आहे। लाड़काने के वली थाने अंदर बासर शख्स अहलकार के तशद्दुद ऐं तस्दील जो निशानो बणाए संदसि वर्दी फाड़े छॾी। वीडियो बयान में मुतासिर अहलकार असगर मुगेरी चयो आहे त हिकु जवाबदार के पकड़े थाने ते आंदो त हिकु सियासी बासर शख्स आयो ऐं SHO आॾो तशद्दुद जो निशानो बणायो। SSP वाक़े जो नोटिस वठी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। खेपरो भरिसां ॻोठ साल राजड़ में 2 ॿारनि जी माउ अमृति भील जो घर मां लाश हथ। इलाके में औरत के क़त्ल थियण जा चोबोल। पुलिस औरत जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। औरत के वारसनि वाक़े के आपघात करार ॾींदे चयो आहे त अमृति भील जो मुड़ुसु कराची ऐं वालदेन मज़दूरी सांगी बलूचिस्तान वियल आहिनि। औरत घरू अणबणत तां आपघात कयो आहे। पुलिस चयो आहे त औरत जे मुड़ुसु या वालदेन जे अचण बाद लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो। उन खां पोइ ई मौत जा कारण मालूम करण लाइ कार्रवाई अॻिते वधी सघंदी। खैबर नाथन शाह भरिसां ॻोठ वाह सूबेदार में घर ते हमले दौरान औरत क़त्ल। इलाके वासिन चयो आहे त अणॼातल जवाबदारनि घर में दाख़िल थियण बाद औरत फौजिया चांडियो खे डंडा हणी क़त्ल करे छॾियो। हमले में ज़ख़्मी थियल औरत कूंज चांडियो गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। शिकारपुर में तारीख़ी सर हेनरी हॉलैंड आई अस्पताल ऐं डॉक्टर्स कॉलोनी ते बिल्डर के कब्ज़े ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणियल। वॾे अंग में शहरनि जो रैली कढण बाद लखीदर चौक ते धरणो। इंतज़ामिया ऐं बिल्डर ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि अस्पताल ते कब्ज़ो फौरी तौर ख़त्म कराइण जो मुतालबो कंदे चयो आहे त बिल्डर मुज़फ़र ईसानी अस्पताल जी ज़मीन ते अदावती कमु शुरू करे छॾियो आहे। तारीख़ी अस्पताल ट्रस्ट जी मिल्कियत आहे, जंहिंखे विकिरो नथो करे सघिजे। शहरनि तरफ़ां अस्पताल ते कब्ज़ो ऐं अदावती कमु बंदि न थियण जी सूरत में तहरीक हलाइण जो चिता। भानसेराबाद में स्कूल वेंदे शागिर्दियाणी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश वारो केस लोढ़ण जूं कोशिशूं बिस्मा मंगी जे वारसनि पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। शागिर्दियाणी जे वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त पुलिस केस में बिस्मा जी ज़ात तब्दील करे छॾी ऐं पिस्टल जो भी ज़िक्र न कयो आहे। पुलिस जी कोशिशुनि मां लॻे थो त उहा केस खे लहमिटी करणु घुरे थी। शागिर्दियाणी जे वारसनि तरफ़ां आला इख्तियारनि खां जांच ऑफिसर तब्दील करे इंसाफ़ ॾियण जो मुतालबो। कुझु ॾींहं अॻु शागिर्दियाणी स्कूल वञी रही हुई त 3 जवाबदारनि खे अगवा करण बाद ज़्यादती जी कोशिश कई। नींगरी जी रड़ियुनि ते जवाबदार फ़रार थी विया हुआ। ऐं पीरगोट भरिसां वॾा महेसर में बासरनि तरफ़ां पुलिस जी मदद सां मुबैना तौर घर ते कब्ज़े जी कोशिश। पोरियत अब्दुल रऊफ़ चन्नो जे घर ते कब्ज़े जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद। रहवासियुनि औरतुनि सां गॾु एहतजाज कंदे ॿुधायो आहे त घर ते कब्ज़ो कंदड़ बासरनि सां पुलिस बिट बणियल आहे। घर ते कब्ज़ो ख़त्म कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।